27वीं आईनी तरमीम ते डेडलॉक हुकूमत मुंझारे जो शिकार पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां अहम तजवीज़ुनि जी मुखालिफत बाद सूरत हाल तब्दील हुक्मरान जमायत पारां पीपल्स पार्टी सां राब्ते जो फैसलो आईनी तरमीम बिल अॼु सेनेट में पेश न करण जा इम्कान। नाइब वज़ीर आज़म परॾेही वज़ीर सागदार वज़ीर आज़म नज़ीर तारण पीपी क़यादत सां ॻाल्हियुनि लाइ राब्तो कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत में रिथियल अॼोको विफ़ाक़ी काबीना जो इजलास मुलतवी कयो वियो। ज़रियुनि मूजिब काबीना इजलास में 27वीं आईनी तरमीम जे मसवदे जी मंज़ूरी ॾियणी हुई। NFC फॉर्मूले में तब्दीली जी तजवीज़ पीपल्स पार्टी रद्द करे छॾी। 27वीं तरमीम जी तजवीज़ में सूबाई ख़ुद मुख्तियारी बाबति शिक खे रद्द कयूं था। पीपल्स पार्टी जी सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी रुगो आर्टिकल 243 में तब्दीली वारी तरमीम जी हिमायत कई। बिलावल भुट्टो ज़रदारी CAC इजलास खां पोइ प्रेस कॉन्फ्रेंस कई। चवे तो नून लीग जो हिकु वफ़द PP वटि आयो ऐं 27वीं आईनी तरमीम जी हिमायत जी ॻाल्हि चई। असां इन तजवीज़ जी हिमायत करण लाइ तयार न आहियूं। आर्टिकल 243 में हुकूमत तब्दीलियूं आणण जो सोचियो आहे। हुकूमत आर्टिकल 243 में तरमीमूं करे ज्वाइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी जे उहिदे खे नओं नालो ॾियणु चाहे थी। हुकूमत स्ट्रेटेजिक कमांड खे हिकु नओं उहिदो ॾियणु चाहे थी। हुकूमत आर्मी चीफ खे जेको फील्ड मार्शल जो टाइटल ॾिनो आहे उन हवाले सां बि तरमीम करणु चाहे थी। सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी रुगो उन तरमीम जी हिमायत कई आहे। मिसाक़ी जमहूरियत में हो त आईनी अदालत हुजणु घुरिजे। मिसाक़ी जमहूरियत में ॿियूं शयूं बि हुयूं। आईनी अदालत राय इहा आहे त चइनी सूबनि जे बराबरि नुमाइंदगी हुजे। सुन्नी इतिहाद काउंसिल जे सरबराह ऐं क़ौमी असम्बली जे मेंबर साहिबज़ादा हामिद रज़ा खे फैसलाबाद मां गिरफ़्तार कयो वियो। ज़रियुनि मूजिब हामिद रज़ा पुलिस खे केतिरनि ई केसनि में घुर्बल हो ऐं अदालत मां सज़ा याफ़्ता आहे। पुलिस ज़रियुनि जो चवणु आहे त पुलिस साहिबज़ादा हामिद रज़ा खे गिरफ़्तार करे फैसलाबाद सेंट्रल जेल मुंतक़िल करे छॾियो। उबावड़े भरिसां रामती जे कच्चे में पुलिस ऐं रेंजर्स जो ॿिए ॾींहुं बि गॾियल तौर ऑपरेशन जारी। बदनाम धाड़ियल शाहूकोश में मुक़ाबले में मारिजी वियो। पुलिस ऐं रेंजर्स जे गॾियल ऑपरेशन में मारिजी वियल ॾोहारियुनि जो अंग 12 थी वियो। 7 ॾोहारियुनि जा लाश पुलिस तहवील में वठी अस्पताल पहुचाया। 5 ॾोहारियुनि जा लाश वाक़े वारे हंधि पियल। मारिजी वियलनि में ग़ुलाम शर, नज़ीर शर, अथु शर इक़बाल उर्फ अक्कू, काइम शर, हाकूम शर ऐं शाहूकोश शामिल। ऐं कज़ाकिस्तान इब्राहिम मुआहिदे में शामिल थी वियो। इसराइल ऐं मुस्लिम अक्सरियती मुल्कनि विच में लगापन खे मामूल ते आणण वारे अमल जो हिसो बणिजंदो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जी दावा। संदसि चवणु आहे त कज़ाकिस्तान संदसि ॿिए दौर में इब्राहिम मुआहिदनि में शामिल थियण वारो पहिरियों मुल्क हूंदो। असां जल्द सयुनि वारी तक़रीब जो ऐलान कंदासीं त जीअं उनखे बाज़ाब्ता शिकल ॾेई सघिजे।